Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो ओ परी चाहे खबर अथई अखाड़ो तैयार थी वियो आहे कुश्तीअ जो मुकाबलो थियण वारो आहे पक सां इहो मुकाबलो मां खटींदुसि लगी शर्त पंहिंजी दिल खे धोई न दुखीअ में रखे छॾ ख्वाब में छिछड़नि खे यादि करण छॾे ॾे सोढीअ सां हाणे तुंहिंजो मुकाबलो कोन थींदो छो त धनु धोबीअ सोढीअ सां मुकाबलो कराइण जे लाइ तीली पहलवान खे घुरायो आहे अकेलो तीली पहलवान छो असां बि मुकाबलो कंदासीं ऐं तोखे मुंहिंजी खिदमत करणु घुर्जे त जीअं असां कामयाबी हासिल करे सघूं तूं मुंहिंजी तेल मालिश कर ऐं ताक़तवर खाधा खाराए मां तुंहिंजे मुंहं ते तेल छो न मलिया मां चवां थी मुड़स थी मुड़स अरे मुकाबलो करणो अथई त कंहिं मर्द सां कर भला औरत सां कहिड़ो मुकाबलो मर्दनि जो चरी सोडीअ खे औरत न समझ सोडी बि मर्द अथई मर्द मर्द आहे त पोइ ॾाढी मुछूं किथे अथसि अलण माई माई हूंदी आहे भली उठ जेतिरी ताक़त छो न हुजेसि परी मूंखे देगड़ो दाल जो रंधे ॾे त मां पियां ऐं अछनि कुकड़नि जे दुकान तां उन्हनि जो कचिरो आणे ॾे त मां उन्हनि खे धोई साफ़ करे सूफ़ करे पियां तूं लाइक़ बि अहिड़नि खाधनि जो आहीं मानीअ बदिरां लूसण खा त गॾण वांगुरु ताक़त करीं मूंखे इहो मुकाबलो हर हाल में खटणो आहे परी खटंदे त तॾहिं न जॾहिं तूं इहो मुकाबलो कंदे न सेठ धनु फ़ैसिलो करे छॾियो आहे त सोढीअ सां मुकाबलो सिर्फ़ ऐं सिर्फ़ तीली पहलवान कंदो इहो नामुमकिन आहे ईअं थी नथो सघे असां कादन खे पैसा ॾिना आहिनि पैसा पैसा आवां जा विया पाणीअ में वहिंजण विया आहिनि छा हा मेरा थी विया हूंदा न इन जे करे वहिंजण विया हूंदा न बुढ़ी मरण विया अथई सम्झ त अवां जे पैसनि ख़ुदकशी करे छॾी अच्छा वॾो वहल थियो पर पोइ बि मां इहा कुश्ती ज़रूर खटंदुसि लगी शर्त वांडो ॾिसेसि खटंदो मोला कंदो मलाखड़ा थींदा खकंदासीं न गोठ में सेठ धनु खकंदासीं अस्सलाम वालेकुम अस्सलाम सेठ धनु दिया हुआ सोडी पहलवान जे साम्हूं टाकरो थींदो टाकरो न ये सुगड़ आहे हो जेका हुन जे भरसां हाथीअ जहिड़ी ॾिसे थो न इहा थी सोढी अच्छा तू आई तीली पहलवान तोखे त फूक ॾींदम फूकड़े वांगुरु ठा करे फाटी पवंदे तू छा मुकाबलो कंदे पहिरियों वॾो त थी ग़रीब जा ॿार वञी बकरियूं चारे छो तो पंहिंजा हॾ गुॾ भञराई सेठ धनु ॾिस मूंखे ॾियारई थी तूं बि ॾियारे न सेठ धनु ई तुंहिंजो पटो आहे या अलूअ जो पटो इनखे त सही नचण बि कोन थो अचे मां नचा कोन थो पोज़ थोड़ा पोज़ सेठ धनु तूं अञा सोढीअ खे सुञातो काथे आ हीअ शइ कुझु ॿी आहे हिन तुंहिंजे तीली पहलवान खे तीली करण जे लाइ मां ई काफ़ी आहियां सुगड़ भुल अथई भुल हे देखण दा इवें हे बाक़ी विढ़ण दा कुत्ता आहे कुत्ता सेठ कुत्तो वरी केरा मिड़ई मिसाल ॾिनो अथमि कुत्ता ई कोन था चिड़नि बाक़ी तूं छो थो चिड़ी मिसाल ॾिनो थी त पोइ सही आहे मां बि नथो चिड़ा सेठ धनु तू भली सॼो ॻोठ कठो कर पर सॼे ॻोठ लाइ मां हिकिड़ी काफ़ी आहियां इहा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं तव्हां ॿई अखाड़े में लहंदव हा पोइ ख़बर पवंदव त पिंडी केतिरो परते आहे इंतज़ार रहंदो उन ॾींहं जो हिक तरफ़ मां हूंदमि ऐं ॿिए तरफ़ ते तुंहिंजो हे बग पखी बस पखी सेठ दिल न लाए खबर तने
पवंदी जॾहिं मैदान में मिलंदासीं हे छा कजी पूछड़ी हिकु मां गुलेरे समारींदो आहियां गुलेरे क्या कर माने दिन लगा सुगड़ चांद कणिया ओ मोआ मुंह त धो सुबुह सवेर तू जो इहो न अण धोतल मुंह थी ॾिसां ऐं मूंखे त ओकारा था अचनि। सुगड़े मुंहिंजे मुंहं जो फिक्र न कर राति मारो मुंहुं ॿिलियूं चटे वयूं मां लशपश लॻो पियो आहे छो जो लूसी मां बनाया चांहि कणिया पोइ बि एहतियात अफ़सोस खां बहितर आहे। भला हीअं कर रुमाल सां पंहिंजो मुंहुं ढके त मां चाहे खणी अचां थी। हाय हाय 7:30 ख़ैर थींदई। ठीकु आहे मामू ढके चांहि खणिया लाहे 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 मुंह तां रुमाल। अपा आदमखोर पुॼ मुंहिंजो मुंहुं हाणे त पक थिए न इहो तुंहिंजो किनो बूथ ॾिसण जे लाइ 10 हयांव खपनि। बोल इहो मुंहिंजो ॿियो न त पड़े जो हो छा मां कहिड़ो न ख़ूबसूरत आहे शाबत हुजे सुगर तो के जो तूं मूंसां ॻाल्हाईंदी क़िस्मत ई फिटल आहे। ॿियो त वरी डायरेक्टर बि अहिड़ो ई किरदार ॾिनो आहे। सभु अदाकार मटिजी विया हिकिड़ो तूं न मटे। हाणे तुंहिंजी सज़ा इहा ई आहे जॾहिं बि तूं निंड मां उथंदे त ही तोखे न आईनो ॾेखारींदसि न बूथ में कसम दे धनु धोबी जो इहो मूंसां ज़ुल्म न कजां। हाणे जॾहिं बि तूं मूंखे चांहि खणी ईंदी न मां 4 चकर मुंहुं धोईंदुसि छो जो लूसी मां बनाया। हाणे उथ मुंहुं धोई अच त मां तुंहिंजे लाइ चांहि खणी अचां। सुगड़ करी ज़ोरावरी जी अहिड़े मुंहुं खे बि धोअण जे लाइ चयो अथई। छो बिया नंबर प्लेट ॾेखार 000 मुंहिंजो मतलब आहे त नंबर प्लेट माण्हुनि खे न लॻंदी। सुञाणप कार्ड ॾेखार न त वॾी वठा थींदई। YouTube ते सर्च कर मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 इहो ड्रामो मुंहिंजी सुञाणप कार्ड बणिजी चुको अथई। जा विज़िट कर सिंध टीवीअ जी वेबसाइट सिंध टीवी HD इहा ई त मुंहिंजी सुञाणप अथई। कानून सां मश्करी न करे न त 100 दफ़ा 2 दफ़ा ॿिया बणी चालान करे छॾींदोसां। ओला सुतली मां वञा चांहि पीती अथई न कोई हल त तोखे चांहि पीआरियां न सूबेदार साहब न मां चांहि नथो पियां। त पोइ भला हली मूंखे चांहि पीआर। मास्टर साहब अॼु मोट खुलिया न आहिनि। भला इहो अॼुकल्ह सुगड़ नज़र कोन थी अचे भला केॾा वियल आहे छा। लॻे थो सूबेदार अञा ताईं सुगड़ जी ज़ुल्फनि जी क़ैद में काबू आहे त पोइ छो न उन जी कमज़ोरी मां कुझु नोट कढजनि। छो तो ज़ाल मरी वई छा न दा अहिड़ा मुंहिंजा भाग किथे आहिनि दा किथे आहिनि। असल में भाॼाई सुगड़ ॾाढी बीमार आहे दा गोॾनि में खंघि थी पई अथसि हले थी त गोॾनि मां चीकट जा आवाज़ था निकिरनिसि अखियुनि मां अदा उल्टी थी अचे उल्टी अदा पेरनि में पिचू पइजी वई अथसि पिचू ओ अदा सूबेदार मुंहिंजी भाॼाई ॾाढी बीमार थी पई आहे। ओ अदा मूंखे चयो भाॼाईअ सूबेदार जाते मिले 2 रुपया उधारा उठ गए थी पगली रुलाएगी क्या अचे वठो फिलहाल हिन में कमु हलायो। पोइ मां सुगड़ खां पुछण ईंदुसि 2-3000 ॿिया बि ॾेई वेंदोमांसि। ठीकु आहे अदा सूबेदार हाणे मां वञा भाॼाईअ खे दवा बि वठी ॾियां। हा वञ भली। कादन खां तूं 50 रुपए वठे असां पाण मुर्दनि जी त खल लायूं ही वरी मुंहिंजी त खल लाए हुल हा भाॼाई जिंदाबाद जेसिताणी आहे तेसिताणी पिया माल खाईंदासीं। साहब
सॼे ॻोठ खे कुश्ती मुक़ाबले विढ़ण जो इंतज़ार आहे। शाम जो रोज़ असांजे ॻोठ जा माण्हू पाण में कुश्ती विढ़ंदा आहिनि। अच्छा, ॻोठ जा माण्हू भला कंहिंसां कुश्ती विढ़ंदा आहिनि? पाण में सरकार, मतलब त हिक ॿिए सां। अच्छा, इहा त सुठी ॻाल्हि आहे। सोढी ऐं तीली पहलवान जे मुक़ाबले जो बि जल्द ऐलान कयो वेंदो। साहब, पोइ मां बि तयारी कयां न। हा, तूं गुलीअ सां मुक़ाबले जी तयारी कर। साहब, मूड ई ख़राब करे छॾी। भला साहब, टोनी अॼुकल्ह रुठल थो नज़र अचे। भला वाकई टोनी जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा? टोनीअ सां गॾु हाणे तुंहिंजो बि दिमाग़ ख़राब थींदो थो वञे। मास्तरनि खां बि घणो ऐं अजायो थो ॻाल्हाईं। हाणे वञ गोबाटे खे वञी वठी अचो। साहब, गोबाटो को ढोर आहे छा जो मां वठी अचांसि? पाण छो नथो अचे? हा, वञी मुंहिंजो न्यापो ॾेसि, चएसि त सेठ धनु तोखे यादि थो करे। साहब, वॾो को बदज़ोक आहीं। हाणे गोबाटो बि माण्हू आहे जंहिंखे यादि थो करी। अड़े मोगा बटर, वञी चवेसि त सेठ धनु तो चवई त मूंखे अचे ॿनीअ जा हाल वाल ॾे। अच्छा, त पोइ ईअं फरमायो न साईं। हाणे वञी गोबाटे खे वठी अचो। साहब, भला गले मां वठी अचांसि या कालर मां? तूं वञी हुनखे मुंहिंजो न्यापो ॾे। हल हाणे हल न त अहिड़ी हणे तोसां गोबी जो घर बि हथ कोन ईंदी। वञा साहब, मूंसां त गोबी न हण न। पावली, गुस्सो ऐं गैरत मुंहिंजे मग़ज़ ते सवाल थी वियो आहे। मुंहिंजी दिलि थी चवे त चाचा खां पटको खसे भॼी वञा यार। छो त ही ॻोठ मुंहिंजो आहे ऐं मूंखे ख़बर पइजी वई आहे त हिन ॻोठ जो वारिस मां ई आहियां। तुंहिंजी ठिकरीअ ते पाड़ आहे। न ही ॻोठ तुंहिंजो आहे न तूं हिन ॻोठ जो आहीं। अजायो पाण खे ख्वार न कर, सम्झई? पावली, हिन डायरी में लिखियल त मां हिन ॻोठ जो वारिस आहियां। इन डायरी में इहो बि लिखियल आहे त तूं गदाऊ आहीं। इहो त मूं पढ़ियो ई न आहे। ऐं जेकॾहिं हिन डायरी में इहो लिखियल आहे त इहो कूड़ आहे, छो त मुंहिंजो मतिलबु त मां गॾु थी नथो सघां। बाक़ी इन ॻोठ जो वारिस थी सघी थो? हा, पर गॾु नथो थी सघां, छो त मूंखे पुछ न आहे बेबी, पुछ न आहे। बिल्कुलु सही, इन करे तूं हिन ॻोठ जो वारिस बि नथो थी सघी, छाकाणि त तो वटि सबूत ई न आहे। तूने तो यार हिला दिया। सबूत बराबर मूं वटि न आहे, पर मां सबूत ॻोल्हे रहियो आहियां। सबूत हथ करण खां बहितर इहो आहे त तूं मश्करो थी मश्करे जे ॻोठ में रह, माण्हुनि खे खिलाए ऐं सवाब कमाए। अच्छा, जेकॾहिं तुंहिंजी इहा सलाह आहे त मां हिन ते गौर ऐं फिकर ज़रूर कंदुसि बेबी। त पोइ सभु खां अवल मूंखे हवाली का निजात ॾियार। हू अॼु बि मूंखे पंहिंजी ज़ाल थो सम्झे। ठीकु आहे पावली, हवाली खे त मां अहिड़ो सम्झाईंदुसि सॼी ज़िंदगी तोखे अदी कंदो रहंदो। त पोइ ठीकु आहे, तूं बाज़ार वञ, भाॼी वठी आ त मां अधु पचाओ कयां। ओके बेबी, थैंक यू। Here is nice to meet you. करोड़पति ठहर गए यार, हिला रही है। जो ॻोठ इंतज़ार में वेठो आहे, तव्हां वरी टंक ते चाढ़ी वेठा हो। अॻे तुंहिंजो दिमाग़ ख़राब हो, हाणे तुंहिंजूं अखियूं बि ख़राब थी पयूं आहिनि। ॾिसी कोन थो त टंक ते न हथ ते चाढ़ी वेठो आहियां। ऐं हा, ॻोठ वारनि खे चई छॾ त मुंहिंजो इंतज़ार न कनि, मुंहिंजो शादीअ करण जो को प्रोग्राम कोन्हे। ॿिलीअ खे ख्वाब में छिछड़ा। ओ सेठ धनु धोबी, हणु न घोबी। मां तुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि नथो कयां, रख शर्त। तोखे करणु घुरिजे, आख़िरकार मां केसी ताईं कुंवारो रहंदुसि। तूं कुंवारो न, हिकु तड़ियल इंसान आहीं, तड़ियल। अरे जंहिंखे पंहिंजी सॻी ज़ाल छॾे वई, पर ख़ैर मां ॿिए कम सां आयो आहियां। कम सां आयो आहीं? मूंखे त लॻे थो तूं अकेलो आयो आहीं, तोसां ॿियो केर बि कोन्हे। ओ सेठ धनु धोबी, सॼे ॻोठ खे इंतज़ार आहे इन्हीअ रांदि जो जंहिंजो तूं ऐलान करे चुको आहीं। मुंहिंजो मतिलबु कुश्तीअ जे मुक़ाबले जो। मुक़ाबला? हा, मुक़ाबला थींदा, कुश्ती थींदी, इनाम मिलंदा, वॾा मुक़ाबला थींदा, आलम चने थींदा। ओ बा सेठ धनु,
थोरो हेठि लहो हेठि एॾा वॾा मुक़ाबला न कराए जो चमाट हणण जे लाइ बि ॾाकण रखणी पवे। पहिरियां तुंहिंजो ऐं तीली पहलवान जो मुक़ाबलो थींदो, पोइ जेको खटी वियो उन जो मुक़ाबलो सोढी पहलवान सां थींदो। ऐं जेके असां सोढी पहलवान सां मुक़ाबले जे लाइ कादन खे पैसा ॾिना उन्हनि जो छा थींदो? उहे पैसा पाणीअ में। न बाबा न, इहो ज़ुल्म आहे। हेड़े सीअ में पैसा पाणीअ में, बाहि में हुजणु घुरिजे न बाहि में। मुंहिंजो मतिलबु आहे त उहे पैसा कादन अव्हां खां ठॻीअ में वठी वियो आहे। हाणे उन्हनि पैसनि तां आसरो खणो, उहे पैसा हाणे तव्हांखे कोन मिलंदा। पैसा न ॾियो पर सोढी सां मुक़ाबलो त करायो, पोइ आर या पार हथ हथनि में त ईंदा न। रख शर्त। उन लाइ तव्हांखे तीली पहलवान सां मुक़ाबलो करणो पवंदो। न साहब न, इहा ॻाल्हि ख़राब आहे। असां पैसा सहाया, बाक़ी न तीली पहलवान जी हथनि में हथ अछ कोन मिलाईंदासीं। असां इहो मुक़ाबलो ई न कंदासीं। रख शर्त हलो ई था। माशाअल्लाह, ओ मुझा मौला तुझी कुदरत। सेठानी तू केडी न सुणी आई, गुलाब जो गुल आई, चोड़ी जो चंड आई। पोइ बि मूं कॾहिं गुरूर नाहे कयो। सुठो थी करी सुठो, हूअ बि हवाली जे हवालनि ते भरोसो न कजांइ। हा भला आईनो त ॾिसंदी हूंदी आहे न। नाराज़ न थी जाए, बूथ अहिड़ो अथई ॼणो छेड़े जे मथां लत अची वई आहे। तूं मुंहिंजी तारीफ़ पियो करी या? तुंहिंजी तारीफ़ नथो कयां, तुंहिंजे हुस्न जी तारीफ़ थो कयां। वाह, छा त रब करीम जोड़ जोड़ी आहे। नको अहिड़ो अथई ॼणो प्लेट में पकोड़ो पियो आहे। दंद अहिड़ा थी, अलाए अथई अलाए न अथई, अलाए का खंडी आहे। चङो चङो, हाणे फुज़ूल ॼाड़ी न आण। तूं रुगो एतिरो ॿुधाए त कहिड़े कम सां आयो आहीं? आदि मासी चाची ओ मुआरो पीउ घोबाटो आहे। हा, प्यालो करे वियो छा? न न, मोन आहे। बाक़ी तोहारो जनाज़ो पढ़ी पोइ मतां मरण जो इरादो थिएसि। सफ़ा अनासो आहे, मरण जो को मुंहुं बि कान्हेसि। त पोइ छा थियो आहे पिणे खे? हवाली ॻाल्हि ॿुध, मां पिणे सां शादी असुलु कान कंदसि। हा, कचाइसि बि न, लाइक़ बि न आहे तुंहिंजे। हद हराम टोटरी निकमो। ओ ॿुधो नथी, काम का न काज का ऐं दुश्मन अनाज का। त पोइ आयो छो आहीं? छो मासी छो? मां तुंहिंजे घर बि न अचां? मुंहिंजो मतिलबु आहे त कमु कहिड़ो अथई? कम सां आयो आहियां या ईअं अजाया हवाल कटण आयो आहियां? वॾे कम सां आयो आहियां। सेठियाणी नालो हवाली आहे, पर मां हवाली काथे आहियां? ॿुधाए कहिड़ो कमु अथई? सेठियाणी तोखे त ख़बर हूंदी त कंहिं ज़माने में मुंहिंजो पावली सां प्यार हो। मां पावलीअ जे प्यार में लोरा ॻाईंदो हुउसि। पाण बि त लूलो आहे। हाणे कमु ॿुधाए। न सेठाणी, पोइ न ज़ालिम अलण ॾाइण मूंखे पावली जो संग बि न नई, न वरी मूंखे पावली ॾिनई। मां पावली लाइ छा छा न वरितो सेठाणी। सुर्खी, पाउडर, क्रीम, जेके बि मेकअप मिक्स करे वरितामांसि। उन सां गॾु सेठाणी वॾो महांगो शादीअ जो जोड़ो बि वरितो हुआसि। वॾो ख़र्चु कयो सेठाणी, यादि अथई न? हा हा, यादि अथमि। इहो पावलीअ जी शादी टोनीअ सां थी वई न? इहो ई त मूंसां ज़ुल्म आहे सेठाणी, इहो ई त मूंसां कार आहे। हाणे जेको थियणो हो सो थी वियो। इहो ॿुधाए त हाणे छा थींदो? सेठाणी तूं त असांजी वॾी आहे, हिन सॼे मश्करनि जे ॻोठ जी सूंह ऐं सिंगार आहे। हा त पोइ वठी ॾिनमि मूंखे मुंहिंजी ज़ाल। मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त पावली, ही पावलो बि मौजूदु आहे। ॻाल्हि त तुंहिंजी बि सही आहे, पर अच्छा छॾ सेठाणी, इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। पर त मखियुनि खे हूंदा आहिनि। बसि मुंहिंजे लाइ आला ऐवाननि में आवाज़ उथार। हवाली ॻाल्हि त गौरी आहे, पर जे तूं मिंथ कई आहे त मां कोशिशि करे थी ॾिसां। बसि इहा ॻाल्हि करे तो मुंहिंजी दिलि ते ईअं सम्झो बर्फ़ जो केन रखे थधो करे छॾियो। बसि छॾे अलाह साईं वधाई, अलाह साईं शाद ऐं आबाद कंदी। बसि हाणे पोइ मां हलां थो। पार्तड़ी हुजे मां मिसकीन थी दुआऊं कंदो आहे, आबादी आबाद हूंदी आहे।
पाड़े वारियूं मुंहिंजो वेझो मिट कोने पाण ॾिनो अथव दूर मुंहिंजो वेझो मिट कोने मायूं ज़िंदगी ॾिने वठो पर अदी अजो ॾाढी बुख लॻी आहे ॿियो बि कुझु खाइण लाइ ॾे रोजी अदी बुख लॻी आहे खाई त पई सुबुह खां वठी चौथी प्लेट थी खाए तूं त न ॻोठ जी छबर बि खाई वई आहे मुंहिंजी भेण आहे या माकड़ जे खानदान मां आया त तुंहिंजी भेण पर पहलवान बि त आया पहलवान घणो खाईंदा आहिनि तोखे इहो ख़बर न आहे छा त पोइ कमाए वञी खाए न मुफ़्त खोर अदी इहो त ॿुधाए भला कुश्तीअ जा मुक़ाबला कॾहिं थींदा इहा त ख़बर हूंदी धनुअ खे जंहिं तोसां मुक़ाबले जे लाइ तीली पहलवान खे आंदो आहे पहलवान बि मौजूद आहिनि पोइ इहो धनु धोबी गोभी छो थो वणे इहा पुराणी आदत अथसि अदी जल्दी मुक़ाबला कराए ऐं हिन महिल बि मूंखे पुठियुनि ते ख़ारस थी रही आहे जेकॾहिं को पहलवान मुक़ाबले लाइ न आयो न पोइ मां तोसां मुक़ाबलो कंदीसांइ छोरी जेकॾहिं ख़ारिश थी अथी त मूंखां त परे थी उहा ख़ारस न आहे मस्तीअ वारी ख़ारस आहे मस्तीअ वारी अच्छा इहा ख़ारिश थी अथी पोइ त तुंहिंजे दवा दारूअ जो बंदोबस्तु करणो पवंदो अचे ॾितल चवांसि थी तोखे दवा वठी ॾे ॾाक दर खां अदी मूंखे दवा जी न मुक़ाबले जी ज़रूरत आहे सब्र कर दी सब्र मुक़ाबला बि थींदो पहिरियां उथ त सही थांव धो कपिड़ा धो उते बि पंहिंजी पहलवानी ॾेखार खट ते वेही वेही मुंहिंजे त घर जो खटो ई भञी छॾियो अथई अदी उथ हाणे छॾी न उथी उथी उथ दी थांव धो वली यार आज ना यहाँ फाड़े हुई गली बाकीर असली फकीर यार भयंक लगी भैया गिराकी को तो लड़े आशिक मरी अच्छा ना बाबा साईं न अॼुकल्ह आशिकनि जो कमु मोबाइल फोन थी करे हवा जहिड़ा आमिल कामिल ऐं वॾनि छापरनि वारा बुख था मरनि वॾनि छापरनि वारा सम्झी पियो न रे समझण के विच धूड़ में ॾिसण वारा समझी विया अथई अस्सलाम वालेकुम वालेकुम ज़मीन जो खैर कड़ी बाकीर जी असली फकीर इधर मशकरो यो इधर मशकरो इहो भला अवां कीअं हिनखे सुञातो भूत जे मला में लिखी वई रहे वॾो को पस्तल फकीर आहे ॿियो ऐं ही ॿियो जुमो मशकरो आहे बराबर असली फकीर हे उहो ई थी जुमन चांडराई हलुड़े ही तो मूंखे बि सुञाणे थो फकीर साईं दिलनि जा राज़ बि ॼाणींदो आहे त घरनि जा राज़ बि ॼाणींदो आहे वॾो पहुतल फकीर आहे दोज़ख में अलाए कॾहिं पहुचंदो मुंहिंजो मतिलबु आहे मतलब को भी काने बस ये गुफ्तगू निकरी वियो बाबा साईं सच्चा मुर्शिद असांखे भी पांच फैज़ सां नवाज़ न असांखे पांजो मुरीद कर बाबा अॼुकल्ह मोबाइल जो दौर आहे सच्चो मुर्शिद हर सवाल जो जवाब गूगल करे ॿुधाईंदो आहे इन जे करे मुरीद थियण लाइ बि फीस रखियल आहे फीस घणी फीस न आहे फ़क़ति 100 रुपया 1000 मतलब 1125 पैसा तो पोइ ठीकु आहे असांखे उधर ते मुरीद कर वक्त तंगा उधर बंदा उथो हाणे पेर ड्रायो बाबा खे तंग न कयो उथो हलो बाबा 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 डम डम भीगा भीगा मौसम भीगा भीगा बाजी मार पई ॻाल्हाई तो बाए जो संग जो बूत ख़राब करे जंदई आजा सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा मशकरन जो गोठ थई